सिंधु दरिया के सिंधी माण्हू पंहिंजो साह लेखनि था। सिंधु दरिया मथां 6 तकरारी केनाल कढण वारे मंसूबे खिलाफ समूरी सिंध सरापा एहतजाज बणिजी कुझु ॾींहनि खां मुसलसल रोडनि ते तरसियल आहे। सिंध समेत नवंदुर शहर जे सिविल सोसाइटी पारां बि शुगर मिल बाईपास रोड ते सखर लाड़काना रोड खे ब्लॉक करे मुसलसल 3 ॾींहनि खां बैनुल सूबाई ट्रैफिक खे रोके एहतजाजी धरणो हणियो वियो आहे। जेकॾहिं रोड सां सब्जी कोयलो ऐं ॿियो सामान खणी पंजाब वेंदड़ ट्रकूं ऐं ट्रालर मुसलसल 3 ॾींहनि खां रोड ते बीठल आहिनि। अॼु 3 ॾींहं ते शहर जा शागिर्द पब्लिक पार्क खां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी नारा हणंदा रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ हिस्सनि खां मार्च कंदा शुगर मिल बाईपास रोड ते मरकज़ी धरणे में शामिल थी विया। इनदरे जो बाशऊर अवाम जेको हिते असां वटि अचे पियो उहो हज़ारनि जी तादाद में डेली बेसिस ते अचे पियो। पंहिंजा जेके तव्हांजा नोटिफिकेशन्स आहिनि किनारनि वारा उहे तव्हां पंहिंजो वापसि वठो। साईं बबुलो बाईपास ते कोमू शही ते ऐं कश्मीर कंद ताईं धरणो कंदकोट ताईं धरणो जारी रहंदो। तेसि ताईं असांजो नंदुर शहर में बि धरणो जारी रहंदो। ऐं जेसि ताईं 6 केनालनि वारो फ़ैसिलो वापसि नथो वरितो वञे तेसि ताईं असां बि हितां न उथंदासीं। सिंधी क़ौम हिकु पुरअमन क़ौम आहे, उन्हनि खे जीअण जो हक़ु न खसियो। सिंधु दरिया असांजी रेड लाइन आहे, उन ते जे को बि हमिलो कंदो को बि किनाल ठाहींदो उन सां सिधी जंग कंदासीं। उन ॾींहुं पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं जेको आहे ॾींहुं हुजे राति हुजे हू रोडनि ते सरापा एहतजाज आहिनि। ऐं जेको आहे अॼु बि उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त किनाल जेके आहिनि उहे नामंज़ूर। नौजवान पोड़ा न्याणियूं शागिर्द वकील सहाफ़ी हर मकतब फ़िक्र जो माण्हू मज़हबी माण्हू रोडनि रस्तनि ते हिकु उन्हनि जो सिर्फ़ु मुतालबो इहो हिकिड़ो ई आहे केनाल समूरा नामंज़ूर। ऐं हर मकतब फ़िक्र जा माण्हू हिकु ई ॻाल्हि कनि था त कारपोरेट फार्मिंग जो जेके ज़मीनूं अलाट थियल आहिनि उहे रद्द कयो, इन जो वापसि फ़ैसिलो वठो। असां हे जेके केनाल ठहनि था जबर जे बुनियाद ते ॾाढ जे बुनियाद ते इहे असां उनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। कंहिं बि सूरत में असां सिंधियुनि खे हे जेके केनाल आहिनि मंज़ूर न आहिनि। उनजो चवणु आहे त सिंधु दरिया मथां जेके केनाल कढिया था वञनि जेसि ताईं उनजो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत वापसि नथी वठे असांजो हीअ एहतजाजी धरणो जारी रहंदो। कैमरामैन मोहम्मद वक्स सलीम सोलंकी, धरती टीवी, नवंदुर।